मजदूर पुरत तंजीम ऐं तबक़ाती जिदोजहद पारां मज़दूरनि जी आलमी ॾियारे ते कॉमरेड सोहेल चांडियो, वज़ीर कादी एजाज़ बुगियो, वकील एजाज़ बबर, सदर सिंधी सिकंदर खोखर, अलीसम जावई, सगाजे नवीद कुर्बान बुगियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हुरी स्टाफ खां महल बस स्टाफ ताईं रैली कढी वई, जिते अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त सॼी दुनिया वांगुरु असां बि मज़दूरनि जी आलमी ॾियारे मल्हाए रहिया आहियूं, जेके महिनत जिदोजहद ऐं कुर्बानियुनि जी अलामत आहे। हीउ ॾींहुं असांखे यादि ॾियारींदो आहे त मज़दूर समाज जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो बुनियादी सतून आहे। असां उन्हनि सभिनी पुरतनि खे ख़राज तहसीन पेश करियूं था, जेके पंहिंजी महिनत सां मुल्क जी मशद खे मज़बूत बणाइनि था। मज़दूरनि जा हक़ महफ़ूज़ कम जा माहौल मुनासिब इजरत ऐं समाजी तहफ़ुज़ हर माशरे जी बि ज़िम्मेवारी आहे। अॼु जे ॾींहं ते असां हुकूमत, निजी शोबे ऐं समाज जे सभिनी फ़र्दनि खे अपील करियूं था त मज़दूरनि जे हक़नि जी तहफ़ुज़ लाइ गॾिजी कमु कनि, ख़ासि तौर ते घटि अजरत, बेगा कम जा कलाक ऐं गैर महफ़ूज़ हालतुनि जहिड़नि मसइलनि खे हल करण लाइ सजीदा क़दम खयां वञनि। असांजो अज़म आहे त मज़दूरनि जी इज़त, बराबरी ऐं हक़ लाइ आवाज़ उथारींदासीं ऐं हिकु अहिड़ो माशरो जोड़ींदासीं जिते हर पौरत खे संदसि हक़ मिले। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त कोशिश करे सरकारी तौर उन्हनि जी रजिस्ट्रेशन जो कमु कंदासीं, जीअं उहे बि सरकार वटि रजिस्टर थियल हुजनि। नंढियूं वॾियूं जेके सहूलियतूं आहिनि असांजे मज़दूरनि खे मिली सघनि। छो जो असली कमु जेको आहे मज़दूरनि जो आहे। जेकॾहिं राइस मिल में कंहिं मज़दूर खे का बीमारी थिए थी, हमारी मज़दूर को बीमार थिए थो, उन वटि मज़दूर कार्ड कोन्हे, उन वटि सिहत जी सहूलियत कोन्हे ऐं मिल जा जेके मालिक आहिनि उन्हनि जी मदद न कंदा आहिनि, पंहिंजे दादा ॾेई घर रवानो कंदा आहिनि। असांजी अवली तरजीह हुजे सरकारी लिस्ट करे ईंदड़ महीने ताईं, ईंदड़ जेको साल ताईं आहे, असां घटि में घटि हिन मामले में कामयाबु वञूं। असां पंहिंजे मज़दूरनि खे सरकार वटि रजिस्टर करायूं। दोस्तों जा मशकूर आहियूं। साईं कुर्बान सदर साहब पाण बीठा आहिनि, इरशाद ख़ुशो साहब मेहरान प्रेस क्लब मां, नेशनल प्रेस क्लब मां मीर मदोश ऐं अहमद सिंधी सां गॾु जेके दोस्त आया उन्हनि कॉलेज जी सभिनी जी महिरबानी। ऐं सूरा नड़ी सोबरा दिल जा वार निसार हर भाला अगर भात में आदि डालम ढाल केम शाह मुस्तुल तस्लीम सां वासो रखंदड़ मुस्तुल यूनियन जा अॻुवान ऐं शहरीता मज़दूर रहण वारा राइस मिल ऐं जेके बि हिन रैली में शरीक थिया आहिनि, सभिनी दोस्तनि जो मां शुक्र अदा कयां थो। ख़ासि करे सहाफ़ी बिरादरी जो मां शुक्रगुज़ार आहियां जो असां सां कुल्लो कुल्ले में मिलाए करे असांखे कवरेज ॾेई करे आला अचण ते इहा असांजो आवाज़ पहुचायो आहे। दोस्तो, हर साल जी हिन साल बि असां अमेरिका जे शहर शिकागो में जेके असांजा मज़दूर दोस्त शहीद थिया उनजी यादि में हीअ रैली कढी आहे, पर उन्हनि रैली आहे असांजी। असांजो गवर्नमेंट खां मुतालबो आहे असांजा जेके डेली वेजर मज़दूर आहिनि या मुख़्तलिफ़ कारखाननि ते, राइस मिलनि ते मुख़्तलिफ़ गिरोकनि में कमु पिया था कनि, उनजी फौरी सर्वे कई वञे। सर्वे करण खां बाद में उनखे रजिस्ट्रेशन कयो वञे। रजिस्ट्रेशन करण खां बाद में अॼोके ॼाण ते इहो ऐलान कयो वञे त हुनखे मज़दूर कार्ड ठाहियो वञे।